एहतजाज ही जो सो तहरीक नफाज फ़िके जाफरिया आगा सईद हमद अली शाह मूसवी अल नजफ़ी के हुक्म तहत जो पूरे पाकिस्तान में एहतजाज रिकॉर्ड कर रहा हूँ। छो जो इमरान खान एक शीयत तहसुब के ख़िलाफ़ गलत जो सो बिल पेश करने की कोशिश में असां उन बिल की मज़म्मत क्यों था उन कें भी कीमत ते इमरान खान हुकूमत के ये बिल पास न थियण ॾींदासीं। आगा सईद हमद अली शाह मूसवी के हर हुकुम ते लबैक चवंदासीं। शहादत इमाम मूसा काज़िम अलैहिस्सलातु वस्सलाम जे पुर मुसरत गम के मौके ते ही असां एहतजाज जो कयो वो पाकिस्तान में शिया ने हैदर करार के खिलाफ़ जो मोतसाबाना सलूक कयो पियो वने उन के खिलाफ़ एहतजाज असां हर दौर में हर ज़ालिम के खिलाफ़ लड़िया आहियूं। असां शिया ने हैदर करार आहियूं असां कें बे ज़ालिम जाबिर हुक्मराननि को असां न डिगा आहियूं न ही असां कॾहिं डिजंदासीं। हे जेको शिया ने हैदर करार के खिलाफ़ मोतसाबाना बिल मंज़ूर कयो पियो वञे असां इन खे कॾहिं भी असां इन खे मंज़ूर करण न ॾींदासीं। असां ही एहतजाज करे इहो इदारनि खे ॿुधायूं था त जल्द अज जल्द इन जो नोटिस वठी हिकिड़ो अहिड़ो निज़ाम या तो पहिरियों जो हले तो निज़ाम यकसां तालीमी उन खे ही छॾियो छो जो वो जेको हले तो पियो असांजे पाकिस्तान में शिया ने हैदर करार एले सुन्नत बिरादरान गॾिजी करे जेको तालीम जो निसाब ठाहियो हुयो कायदे आज़म मोहम्मद अली जना जो अलामा इकबाल साहब वारो उहो ही तालीमी निसाब असांखे खपे। ॿियो जेको जदीद हे तालीमी निसाब आणणु चाहिनि था वो सरासर पाकिस्तान के आइन के खिलाफ़ शिया ने हैदर करार के खिलाफ़ यो तासुबाना सलूक असां कदम भी इन के बिल के मंजूर न करण दींदासीं। असां रोडन ते मोहम्मद वाले मोहम्मद बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम अल्हम्दुलिल्लाहिल्लज़ी जअलना मिनल मुतमस्सिकीन बि विलायत अमीरुल मोमिनीन अली इब्न अबी तालिब अलैहिस्सलाम। जिए त अॼु 25 रजब अल मुरजब शहादत इमाम मूसा काज़िम अलैहिस्सलाम जे ॾींहुं कायदे मिलत जाफ़र आलामा आगा सैयद हमद अली मूसवी अल नजफ़ी सरकार के हुक्म मुताबिक पूरे पाकिस्तान में छा पर पूरी दुनिया में इंटरनेशनल के हिसाब से जेके गवर्नमेंट पाकिस्तान हुकूमत पाकिस्तान इमरान खान ख़ास तौर वो जेके तकफ़ीरन से मिली करे शियन के अक़ायद जे खिलाफ़ जेके ही मोतसबाना जेके तासुबाना जेके ही जेके असांजे आइंदा जेके नस्ल जे लाइ जेकी सबक में जेके इन्हनि तालीमी निसाब में जेके तरमीम कयूं था वञनि जेके जिन में अहल बैत जो ज़िक्र ही ना है छो जो इस्लाम अहल बैत का सवाइ अधूरो आहे। अगर इस्लाम में अहल बैत न हुजे त इस्लाम ही ना है वो। सो असां अॼु कायदे मिलत जाफ़र आगा सैयद हमद अली शाह मूसवी अल नजफ़ी सरकार के हुक्म मुताबिक 25 रजब के ॾींहुं मातमी एहतजाज बुलंद कयूं था यो गवर्नमेंट पाकिस्तान का यो मुतालबो था कयूं त बराए मेहरबानी ही जो तरमीमी बिल फैमिली लॉज बिल जेके शिया अक़ायद के खिलाफ़ तालीमी निसाब जेके गलत जेके यो प्रोग्राम कयो था तकफ़ीरन से मिली करे इन्हनि के ख़त्म कयो वञे न त असां जीअं असांजो हुकुम थींदो कायदे मिलत जाफ़र आगा सैयद हमद अली शाह मूसवी साहब जो हुकुम थींदो असां अञा भी वधिक एहतजाज बुलंद कंदा। करीम अम्मा बाद फ़ाउज़ बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। जिएं त असांजो अॼु पुरअमन एहतजाज न कंहिं सियासी न कंहिं फ़िक़ह मज़हब के हिसाब से असां पंहिंजे मज़हब ऐं पंहिंजे अक़ीदे मुताबिक ही धरनो ही जलूस ही मातमदारी जो एक सबूत ॾिनो आहे त असां मुल्क पाकिस्तान जा बाशिंदा आहियूं। असांजे मुल्क पाकिस्तान के आइन मुताबिक हर मज़हब हर फ़िक़ह के पंहिंजे मज़हब मुताबिक या फ़ोक़ियत है तो वो पंहिंजा त्यौहार मल्हाए सघे तो छो त असां फ़िक़ह जाफ़रिया पंहिंजे अक़ीदे मुताबिक असांजे अक़ीदे में आज़ादरी मज़लूम करबला अज़मत सादात विलायत अली अमीर अल मोमिनीन अली इब्न अबी तालिब आइमा ताहरीन अलैहिस्सलाम असांजो आइन मंशूर है इहो ही असांजो ज़िंदगी जो आज़ादरी मज़लूम करबला असांजो मक़सद है। असांजो मुतालबो इहो है त एक गैर लुफंडा मुल्हनि जे चवण में अची करे हुननि गवर्नमेंट पाकिस्तान से यो अंदर वेही कमिटमेंट कई है त अहल बैत अलैहिस्सलातु वस्सलाम सरकार अबू तालिब अलैहिस्सलातु वस्सलाम जे शान घटाइण जे लाइ किताबन में यो निसाब के ख़त्म करण जे लाइ इहो कोशिश कई पई वञे छो त असांजो इहो अॼु भी मंशूर आहे 1400 साल पहिरियां भी इहो असांजो इहो मंशूर हुयो त असां हिकु
कटे त सघूं था, लेकिन कंहिं ज़ालिम ऐं जाबिर हुकुरान जे अॻे झुकी नथा सघूं। असां इहो पुरअमन एहतजाज पंहिंजे क़ाइद जे चवण ते पूरे पाकिस्तान में बैन अल-अक़वामी सतह ते इहो पुरअमन एहतजाज कयूं था। असां कंहिंसां ॿियो को बि मुतालबो नथा कयूं, सिर्फ़ु असांजो इहो मुतालबो आहे त असांखे पंहिंजे मज़हब मुताबिक़, पंहिंजे अक़ीदे मुताबिक़ असांखे सहूलियत ॾिनी वञे, न मजलिस इमाम हुसैन अलैहिस्सलाम, न के उलमा ज़ाकिरीन ते झूठियूं एफ आर झूठा मुक़दमात कया वञनि। अगरि